जिला रिपोर्टर जामशोर मोहम्मद सफ़र सेवाणी सेवण तालुके जे शहर जहांगारे में मौसूम मोहम्मद सफ़र रिंद पुट अज़ीज़ुल्लाह रिंद मथां पंहिंजी रिंद बिरादरी जे माण्हुनि जो सुबुह जो माल चाढ़ण लाइ मौसूम नींगरे बनीअ ते वियो त उते मौजूद इमाम बख्श खमीसो ऐं हमज़ो रिंद मौजूद हुआ। उन्हनि मौसूम मोहम्मद सफ़र खे तशद्दुद जो निशानो बणाए वारसनि जे चवण मुताबिक़ शाम ताईं मौसूम नींगर ते तशद्दुद कंदा रहिया। मौसूम नींगर खे बेहोशी वारी हालत में सेवण सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट अस्पताल में इलाज लाइ दाख़िल कियो वियो। वारसनि पारां एहतजाज कंदे चयो त असां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह DIG पुलिस हैदराबाद SSP जामशोर खां नोटिस वठण जी अपील कयूं था त नींगर ते तशद्दुद कंदड़ ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। असां पंहिंजे बिरादरी जे चङे सरदार यार मोहम्मद रिंद खां मदद जी ऐं इंसाफ़ जी अपील कयूं था। मुझो नालो अज़ीज़ुल्लाह रिंद मोहम्मद सफ़र रिंद ही पंहिंजो माल पिया वञी वाराईंदे उते दसे डंडनि सां हणी कीरे किराए विया तज़लिया। खमीसो रिंद, इमाम बख्श रिंद, हमज़ो खान रिंद असां सां ज़बरदस्ती आहे। ख़ुदा जो कसम आहे, को न हुकूमत ॿुधे थो न हाकिम ॿुधे थो। सरदार यार में मूंखे मां गुज़ारिश कंदुसि इहो ॿुधे थो, ॿियो असांखे केरु नथो ॿुधे। ॿुध असांजो अर्ज़ु आहे साईं मुराद अली शाह खे SSP खे साईं वाक़ियो इहो पेश आयो। मुंहिंजे नंढड़े खे 2 बजे हणी किराए विया आहिनि, मां खणी आयो हुतां। डॉक्टर ने साईं अञा को रिपोर्ट ई मूंखे कोन मिलियो आहे। मां हाणे खणी आयुसि। इहो तव्हांखे अर्ज़ु आहे मथे मोकिलियो मुंहिंजो SHA खे जामशोरो DIG हैदराबाद जामशोरो हिनखे साईं मुराद अली शाह साईं मूंसां ज़ुल्म आहे। ख़ुदा जो कसम सां ख़ाहिशो अहिड़ो आहे मुंहिंजे बचनि खे ॿारनि खे अञा ख़ाहिशो वॾो आहे। हथियार बंदि खयो वेठा आहिनि, वॾा चोर डाकू आहिनि। अॻु में मुंहिंजो लैंड चोराए विया आहिनि, मुंहिंजा शमशू भञी विया आहिनि। जहांगारे थाणे मूं केस कयो, मुंहिंजो केरु कोन ॿुधो आहे। ॿुधई न, चोर छॾे ग़रीब काए आयो आहे। ॿुधई न, चोर छॾे ग़रीब काए आयो। साईं इहो अर्ज़ु आहे तव्हांखे त महिरबानी करे मदद कयो। SHO जहांगारा मूंसां पहिरियों नंबर मदद करे, न त मां वॾो ख़ाहिशो कंदुसि। मुंहिंजो ज़ुल्म आहे। ॾिसो तव्हां हालत पाण था ॾिसो।